इस्लाम ज़िले खैरपुर जे मजलिस शौरी जो इजलास ज़िले दफ़्तर खैरपुर में थी गुज़रियो। वधीक इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मोहम्मद उमर भुट्टो। जी मोहम्मद उमर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जमयीत उलमा-ए-इस्लाम ज़िला खैरपुर जे मजलिस शोरा जो इजलास ज़िले दफ़्तर खैरपुर में मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपोट जे सदारत में इजलास में ईंदड़ आम चूंडुनि जी JUI क़ौमी ऐं सूबाई तकनि ते जमयीत उलमा-ए-इस्लाम तरफ़ां पंहिंजा उम्मीदवार बिहारण जो फ़ैसिलो कयो वियो। राणीपुर में वहशी दरिंदे ज़ालिम सैद हवेलीअ में नीगर फातिमा फुर्डो खे तशद्दुद बेदर्दीअ सां क़त्ल करे इंसानियत खे लॼायो आहे। क़त्ल में मुलविस जवाबदार खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं शहीद थी वियल फातिमा फुर्डो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियूं। शहीद नींगरी फातिमा जे खून खे रायगान करणु न ॾींदासीं। हिननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त शहीद नींगरी फातिमा फुर्डो जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम फाही ॾिनी। इंसाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं शहीद सहाफ़ी असगर खंड जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं आख़िर में सभिनी मरहूमनि जी मग़फ़िरत लाइ दुआ। मौलाना मीर मोहम्मद मीरक दुआ कई। इजलास में मौलाना एहसानुल्लाह गंभीर, मौलाना अब्दुल्ला अब्बासी, मौलाना उबैदुल्लाह सोलंकी, मुफ्ती सनाउल्लाह जमोली, मौलाना इमदादुल्लाह कार, मौलाना हमादुल्लाह पंवर, मौलाना इरफान मेमण, मौलाना अवैस अहमद फुलपोटो, मौलवी नोमान मंगणिजो ऐं ॿिया ज़िले जा उहिदेदार शरीक थिया।